हाय तहकीक, हाय हैदरी, उलमाए अहले सुन्नत। सब खां पहिरीं हिकिड़ो उसूल समझो, ऐं इहो जेको उसूल मां तव्हांजे साम्हूं बयान थो कयां, हिन पूरे बरे सगीर जे अंदरि वाहिद तवज्जो कयो, सुभान अल्लाह जी आवाज़ सां चओ। हिन पूरे बरे सगीर में गैर मुक़ल्लिदन जो जेके पाण खे अहल हदीस सॾाईंदा आहिनि, उन जो पेशवा है नवाब सिद्दीक हसन भोपालवी। उन जो किताब नैलुल मराम फी तफसीर आयातुल अहकाम, कुरान करीम जे आयतुनि जे अहकाम जे मुतालिक़ उन इहो किताब लिखियो। हिकु जुल्द में बैरूत वारनि छापियो, मिले थो मार्केट में। उन किताब जे अंदरि कुरान करीम जी पहिरीं आयत हुन लिखी आहे। अल्लाह कुरान में फरमायो, हुवल्लज़ी ख़लक़ लकुम मा फिल अर्द जमीआ। उन जी माना ख़ुद अल्लाह उहो आहे जंहिं तव्हांजे लाइ उहे सभु शयूं पैदा फरमायूं जेके ज़मीन में आहिनि, उहे तव्हांजे लाइ अल्लाह पैदा कयूं। गैर मुक़ल्लिदन जो पेशवा भोपालवी थो लिखे, फीह दलीलुन, इन आयत में इन ॻाल्हि जे मथां दलील आहे त शयुनि में जेका असल आहे, बुनियादी ॻाल्हि जेका शयुनि में आहे उहा आहे अल इबाहत, माना मुबाह हुजणु। असुल में हर शइ मुबाह आहे, असुल में हर शइ जाइज़ आहे। ऐसी ताईं उहा शइ जाइज़ आहे जेसी ताईं उन जे मना जे मथां को शरई दलील न ईंदो हुजे, जेसी ताईं उन जे हराम हुजण जे मथां को शरई दलील न ईंदो हुजे, जेसी ताईं उन जे नाजाइज़ हुजण जे मथां को शरई दलील न अचे, तेसी ताईं उहा शइ मुबाह आहे ऐं उन जे जाइज़ हुजण जे मथां क़ुरान जी इहा आयत दलील। तवज्जो हेॾे कयो, गैर मुक़ल्लिदन जो वॾो अहल हदीस जो जेको इहा आयत इन ॻाल्हि जो दलील आहे त असुल में हर शइ मुबाह आहे। पोइ असां तालुको शरई लॻंदो दलील जो त नाजाइज़ त नाजाइज़, हराम त हराम, ममनू त ममनू। असीं सवाल कयूं था, गैर मुक़ल्लिदो अहल हदीस वारा पाण खे सॾाइण वारो अव्हां जो बरे सगीर में पेशवा आहे, जंहिं पंहिंजे किताब में इहा ॻाल्हि लिखी आहे त क़ुरान जी आयत इन ॻाल्हि जो दलील आहे त असुल में हर शइ जाइज़ आहे। असुल में हर शइ जाइज़ आहे, नाजाइज़ हुजण जो दलील पोइ ईंदो त दलील उहा नाजाइज़ थींदी। हुर्मत जो दलील बाद में शरई आयो त उहा शइ नाजाइज़ थींदी। हुज़ूर जे मीलाद खे मल्हाइण, हुज़ूर जे मीलाद जी महफ़िल खे क़ाइम करणु, आया कुरान में को अहिड़ो फरमान मौजूद आहे त हे अमल नाजाइज़ आहे, सुन्नत में को दलील मौजूद आहे त ही अमल नाजाइज़ आहे, या इजमा उम्मत में को मौजूद आहे त ही अमल नाजाइज़ आहे। जॾहिं कुरान में नाहे, इजमा उम्मत में नाहे ऐं सुन्नत मां बि साबित नथा करे सघो त तव्हांजे वॾे जे लिखियल उसूल जे मुताबिक़ ही जेका मीलाद जी महफ़िल असां कयूं था, अल्हम्दुलिल्लाह उहा जाइज़ आहे। वॾे आवाज़ सां खुली करे सुभान अल्लाह चओ। सऊदी मां हिकिड़ो तफ़सीर छपियो आहे अहसनुल बयान जे नाले सां, आहे बिनल गैर मुक़ल्लिदन जो सफ़ीर मां मुबारक पूरी उन ते नज़रसानी कई, कटो गैर मुक़ल्लिद अहल हदीस आहे। सऊदी वारा तफ़सीर छपरायो, इन आयत जे हेठां उन्हनि बि इहा ई ॻाल्हि लिखी आहे त जेके बि अशियाए मख़लूक़ आहिनि उन्हनि में असुल आहे मुबाह हुजण, माना शयूं जाइज़ आहिनि। ऐसी ताईं जो उन्हनि जे नाजाइज़ या हराम हुजण जो को दलील अचे, माना जेसी ताईं दलील न ईंदो हराम हुजण जो, नाजाइज़ हुजण जो, ममनू हुजण जो, जेसी ताईं उहो दलील